या वहाँ साथ अहम ख़बर शेयर कंदा हलूं त कानपुर महर में नीर खे वॾी उमिरि जे शख़्स सां पढ़ाइण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। सरकार जी फ़िया ते घोट निकाह पढ़ाईंदड़ मौलवी नींगरी जे वाल समेत 8 ॼणनि खे केस दाख़िल कयो वियो आहे। हिन अहम ख़बर खां अवां खे आगाह कंदा पिया हलूं त कानपुर महर में नींगरी खे वॾी उमिरि जे शख़्स सां पढ़ाइण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। सरकार जी फ़िया ते घोट निकाह पढ़ाईंदड़ मौलवी नींगरी जे वाल समेत 8 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। अवां खे आगाह पिया हलूं त कानपुर महर में नींगरी खे वॾी उमिरि जे शख़्स सां पढ़ाइण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। सरकार जी फ़िया ते घोट निकाह पढ़ाईंदड़ मौलवी नींगरी जे वाल समेत 8 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। नाज़रीन अवां खे आगाह पिया हलूं त कानपुर महर में नींगरी खे वॾी उमिरि जे शख़्स सां पढ़ाइण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। सरकार जी फ़िया ते घोट निकाह पढ़ाईंदड़ मौलवी नींगरी जे वाल समेत 8 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। नाज़रीन अवां खे आगाह पिया हलूं त कानपुर महर में नींगरी खे वॾी उमिरि जे शख़्स सां पढ़ाइण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। सरकार जी फ़िया ते घोट निकाह पढ़ाईंदड़ मौलवी नींगर जे वालिद समेत 8 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। अवां खे इन अहम ख़बर खां आगाह कंदा पिया हलूं त कानपुर महर में नींगरी खे वॾी उमिरि जे शख़्स सां पढ़ाइण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। सरकार जी फ़िया ते घोट निकाह पढ़ाईंदड़ मौलवी नींगरी जे वाल समेत 8 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। नाज़रीन अवां खे आगाह कंदा पिया हलूं त कानपुर महर में नींगरी खे वॾी उमिरि जे शख़्स सां पढ़ाइण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। सरकार जी फ़िया ते घोट निकाह पढ़ाईंदड़ मौलवी नींगरी जे वाल समेत 8 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे।